नाज़रीन, मीरवा गोरचाणी भरसा ॻोठ भोरजे मुकम्मल तौर बरसाती पानी के घेरे हेठ जंहिं सबब रहवासी लॾपलार करण ते मजबूर। इलाइक़े वासियुनि वसवारनि खे वाहर जी अपील कई आहे। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे असद अली समूह। जी असद जी तो पूरी सिंध चौमासी बरसात सबब जो मुतासिर थी है। इतने तालका सुजाबाद के भी मुख्तलिफ इलाइक़ा जो बिल्कुल पानी के घेरे हेठन। असां इन वक्त मौजूद आहियूं ॻोठ बुर्जी लिगारी में जो यूसी खोमड़ी जो वॾो क़दीमी ॻोठ है जो मुसलसल पानी के हेठ है। असां इन वक्त जे रोड ते बीठा आहियूं। उन रोड ते 4 खां 5 फुट जो है अॻियां पानी बीठल है। असां कोशिश कईसीं इन ॻोठ में वञण जी जिते असीं न पहुची सघिया छो तो उते 4 खां 5 फुट पानी है जो मुकम्मल ॻोठ पानी के घेरे हेठ है। इतने रवासी जो ॿियनि जगहनि ते लॾपलाण करे विया आहिनि। काफ़ी माण्हू जो रोडनि ते आहिनि, ॿिया ख़ुश्क इलाइक़नि ॾांहुं निकिरी विया आहिनि। अचो त हिते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो छा चवणु आहे। कंहिंजी का सहूलियत कोन्हे, रोडनि ते झूपड़ियूं वारी वेठा आहियूं। हुकूमत इन ग़रीबनि जो वाहिर करे जिन घर अजा सब। जी ना साईं, ना को MPA, ना को MNA, ना को काउंसलर, ना कोई को नाज़म वगैरह केर भी कोने आयो। कंहिं बि असां खां पुछा कोन्हे कई। ना 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 केर को, ना को आला अमलदार, को सरकारी ऑफिसर या को नुमाइंदो गवर्नमेंट जो को केर भी कोने आयो असां वटि। कोई इंसान है बीमार थिए तो किथे केॾा माण्हू वञे, ना मोटरसाइकिल है ना को सवारी है। इन वीचारनि जी महिरबानी जो मीरवा खां वठी असांजी सार लाणा आहिनि रिपोर्टर वारा, अञा ताईं केरु असां वटि MP MNA कोन आयो आहे। हीअ असांजो ॻोठ जी हालत आहे। असांजो पेर पची विया आहिनि, किथां वञूं। इन नंढा ॿार आहिनि, को ॿुढी वञनि, केरु हिन जो धणी साईं आहे, केरु बि असांजो कोन आहे। पानी एतिरो बीठो घर में। पर दरख़्वास्तूं भी ॾिनियूं आहिनि आला अमलदार खे, असांजे चूंडियल नुमाइंदनि खे भी ॾिनियूं आहिनि, पर केरु असांजी वाहिर करण लाइ तयारु कोन्हे। ऐं हिन मीडिया जे वसीले हिननि जे वसीले आऊं आला अमलदारनि खां असांजे डिस्ट्रिक्ट चेयरमैन जो पहिरियों मीर अनवर साहब है या असांजो MP नूर बुरगली साहब के ख़सूसी रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे हिननि जो सिमनाले जो आहे इहो मसलो हल कराए ॾिए। त हज़ारों जी जेका आबादी आहे इहा ॿुॾण खां माना बची वेंदी। ऐं हमेशा गाँव है, ये रोड जो मेन रोड है बिल्कुल डूबा हुआ है। हमारे घर तकरीबन गिर गए हैं। बच्चे हमारे स्कूलों में बैठे हुए हैं, स्कूलों में भी पानी आ गया है। जानवरों का चारा नहीं है हमारे पास, ना कोई ऐसा कोई नुमाइंदा हमारे पास आया जो हमारी मदद के लिए या किसी चीज़ के लिए। हम बहुत परेशान बैठे हुए हैं। कुछ खुराक असांखे रात मोकिली हूँ, समझिए कि असां कैंपूं पंहिंजे ॻोठ लाइ ठाहियूं आहिनि। बाक़ी हूँ तकरीबन हर ॻोठ पानी हेठि आहे। असांजो मेन मर्कज़ी ॻोठ खोमड़ी आहे, उहो पानी जे हेठि आहे। ॿियो हीअ तव्हां ॾिसो पिया, हीअ हालत आहे, हीअ सिमनालो आहे, हीअ पाणी बंदि टुटण वारो आहे। असां कोशिशूं वठूं पिया त पंहिंजे ॻोठ खे बचायूं। हितां मुख़्तलिफ़ हाणे 81 में सिमनाले में घारो लॻल आहे, उते मुख़्तियार कार वारनि हींअर ड्राइवर आयो आहे, मशीन वठी पिया अचूं। असां तरफ़ां माना कोशिशूं हलनि पियूं, गवर्नमेंट जे तरफ़ां बि कोशिशूं हलनि पियूं, पर ॻाल्हि इहा आहे जो तमामु गंभीर सूरत हाल आहे। पानी तमामु इंतिहा खां कंट्रोल खां ॿाहिरि आहे। जी तव्हां हिते जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो ई चवणु आहे त अञा ताईं सरकार तरफ़ां का बि वाहिर न कई वई आहे। हिन वक़्तु असांजा अजा मुकम्मल तौर पाणी हेठि आहिनि, जंहिं सबबु रवासी लॾपलाण करण ते मजबूर आहिनि। हिननि हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध हुकूमत सां गुज़ारिश कई आहे त असांजे वाहिर कई वञे ऐं असांजे ॻोठ मां पाणी निकाल कयो वञे। कैमरामैन अफ़ज़ल सुमरे सां गॾु असद अली समूह, आवाज़ TV।